नाज़रीन, दादू में बुज़ुर्ग हज़रत मखदूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी जो सालियानो 86 उर्स अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। तफ़सील सूता दादू मां तारिक लगारी जी रिपोर्ट में। दादू में हज़रत मखदूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी जो सालियानो 86 उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान मां ज़ाइरीन दरगाह मखदूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी ते पहुची चादरूं चाढ़े लंगर न्याज़ जो एहतमाम करे अक़ीदत जो भरपूर इज़हार कयो। जनाद उर्स जे मौक़े ते दरगाह जे गादी नशीन पीर ग़ुलाम मोहम्मद मलकानी सानी खे तारीख़ी माफ़े खे सींगारे उन में सुवार करे सरगस कराई वई। जंहिं बाद गादी नशीन इज्तिमाई दुआ पिण कराई ऐं मज़ार ते चादर पिण चाढ़ी। उर्स जे मौक़े ते आलमन हज़रत मखदूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी जे दीनी ख़िदमतुनि ते रोशनी विधी। जन सूफियाने राग जी महफ़िल में सूफी रागन फन जो मुज़ाहिरो पिण कयो। मखदूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी जे उर्स जे मौक़े ते अक़ीदतमंदन ऐं मुरीदन आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो, साईं जन जो कहिड़ो करामतूं पर फैज़ एतिरो हुयो जीअं हिकिड़ो कंहिंजे शइ जो वाहुड़ वहंदो आहे ईअं वाहुड़ हुयो। ऐं करामतूं केतिरा माण्हू ईअं कचहरी में ॿुधूं पुछूं साईं खां, साईं खां साईं कुतुब छा खे चइबो आहे। साईं जन चयो जेकॾहिं हीअ मंझी आहे हिन खे चइजे उॾाम त उॾाम त मंझी उॾामणु शुरू थी वई। साईं जन चयो त न मां ॻाल्हि थो भई मंझी कयां हा वेहो, मां हिननि फ़क़ीरनि खे खां साईं कुतुब जी हिकिड़ी ॻाल्हि थो करे ॿुधायां। हीअ माफ़ो जेको हो सो हे ठाहियो हो कारीगर मोहम्मद बचल, उहो साईं टल्टी या पंहिंजो पब ताईं बि साईं विया आहिनि। एसी ताईं बि मुरीद हुननि खे कुल्हनि ते घोड़नि ते ई माफ़ो खणंदा हुआ। हिते पंजाब, सिंध, बलोचिस्तान अमीर पसंद खान वारा साईं वारनि जा ख़लीफ़ा आहिनि, उॾाम वारा माण्हू बचनि था। ऐं ॿियो त इंडिया मां बि हिंदुस्तान मां बि माण्हू ईंदा हुआ। हाणे त सरहदूं हैदराबाद, दखन, अहमदाबाद, बुर्दाबाद उॾां जा माण्हू बि ईंदा हुआ, उहे बि साईं जा मुरीद हुआ। साईं ग़ुलाम मोहम्मद मीर मलकानी घोट मलकानी साईं चइनी सिलसिलनि जा आमुल ऐं कामिल वली आहे। पहिरियों सिलसिलो नक्शबंदी, सिलसिलो सुरवंदी, चिश्ती, कादरी। साईं जन जंहिं बि फ़क़ीर खां पुछंदा त कहिड़े सिलसिले ते तव्हांखे हथ बैद करे मुरीद कजे, पोइ जेको जेको सिलसिलो तलबींदो। मां पाण जेको चौथी पीढ़ीअ खणी मुरीद आहिनि दरगाह जो। मुंहिंजा ॾाढा साईं हाजी अब्दुर्रहमान साईं रोज़े धणी बादशाह जा ख़लीफ़ा थी गुज़रिया। उनजो पीढ़ीअ मां चौथी पुश्त में वॼा आहियां। असांजा ॾाढा साईं हाजी अब्दुर्रहमान सिलसिले नक्शबंदिया जो हितां जो फ़क़ीर थियल आहे, जंहिंजी दरगाह आहे बूबक शहर में। ही सखी जी दरबार आहे अलहमदिल्ला। हिन दरबार ते काफ़ी फ़क़ीर जेके आहिनि सो अलहमदिल्ला काफ़ी फैज़ वठी विया आहिनि। ऐं मलकानी जी दरबार उहा दरबार आहे जंहिंखां साईं कंहिंखां ज़ात बि न पुछी। जेके आया से अघी विया, जेके आया से अघी आया ख़ाली झोलियूं खणी हितां झोलियूं भरे विया। उर्स जे मौक़े ते अलहमदिल्ला 13 जी राति सुफ़ियानी महफ़िल थींदी आहे जेका साईं ग़ालिब कराईंदो असल खां वठी। ऐं जेका 14 जी राति आहे सुठा पूरे पाकिस्तान जा आलम हाज़िरियूं भरींदा आहिनि। साईं दरगाह वारे जो ग़ुलाम मोहम्मद खान आहे न वॾो, उन खां वठी असांजो ॾाॾो ईंदो हो, बाबो ईंदो हो। असां अचूं था अॼु तोड़ी असां ईंदा आहियूं। अलाह जा प्यारा बाना आहिनि, हिननि वटि असां ग़ुलामी ॾींदा आहियूं। रहमत असां घुरूं था अलाह जे दरबार में। असां तो वटि सवाली तूं अलाह जे दरबार में सवाली थी मुसीबतूं माफ़, माल रिज़्क़ में हज़ूरी बरकत, इहा उमेद करे ईंदा आहियूं। अलाह कंदो असांजो पूरा थींदा आहिनि। असां वॾनि खां वठी ईंदा आहियूं। ॻाल्हि साईं जीअं गादीअ ते वेठा त असां पंधि ईंदा हुआसीं। को बि असांखे मां पहिरियों यादि न आहे त असां को रहिया 3 पारी असां दादू मां हिते पिया ईंदा हुआसीं। वरी सुबुह असां वेंदा हुआसीं। बुज़ुर्गनि जूं दरगाहूं रूहानी सुकून सां गॾु माण्हुनि जे उमीदनि जो मर्कज़ हुजनि थियूं। ज़ाइरीन पंहिंजे मन जे मुरादनि जी तकमील ऐं रूहानी सुकून लाइ बासूं बासे दुआऊं कनि था। तारिक लिगारी, आवाज़ न्यूज़, दादू।